मेहड़ में फोरन जो गश्त, पुलिस रोड रस्तनि तां गायब। हिक ई वक्त 3 वारदातूं। तफ़सीलन मूजिब बिट बधल फोरू मेडिकल स्टोर ते चढ़ाई करे स्टोर मालिक शफीक खासखेली जे कनपट्टी ते पिस्टल रखी खाननि में पयल 75,000 खणी फरार थी विया। ॿिए तरफ़ फरीदाबाद रोड नज़द नानक राम राइस मिल भरिसां हथियारबंदनि जी शहरी खलीलुर रहमान मंगी खां मोटरसाइकिल फुर। टे तरफ़ रमेश दीवान जी ऑटोस तां पिण फुर, जॾहिं त फोरू सरेआम शहर में घुमंदा रहिया। पुलिस किथे भी नज़र न आई। इंडस प्रेस क्लब के सीनियर सहाफ़ी पारां 1 इंचार्ज के इतलाउ ॾियण खां पोइ पुलिस खासखेली स्टोर ते पहुची फुर जा तफ़सील वरिता। SHO B सेक्शन अमजद अली मुगल फोरन खे गिरफ़्तार करे फुर थियल पैसा वापसि कराइण जो यकीन ॾियारींदो रहियो। शहरी बदअमनी ख़िलाफ़ थाणे ते पहुची विया। शहरियुनि जो चवणु आहे त हिक तरफ़ A ऐं B थाणनि जे चकरनि में फाथा पिया आहियूं, टियों वरी 1 नाले पुलिस चौकी बेलाब बणियल आहे। SSP दादू इरफान अली समो पुरअमन एहतजाज करण ते शहरियुनि मथां दहशतगर्दी जा केस दाख़िल करे थो।